अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अक्सर माण्हू गुस्ल जनाबत यानी फ़र्ज़ गुस्ल करण वक़्त जेको आहे सो सुस्ती कंदा आहिनि, उन जी वजह सां पोइ उन्हनि जो गुस्ल जनाबत थींदो बि नाहे, फ़र्ज़ गुस्ल जेको आहे सो लहंदो बि नाहे ऐं उहे गुनाहगार बि थींदा आहिनि। इन जे करे असांखे सोचणु घुरिजे त गुस्ल जनाबत यानी फ़र्ज़ गुस्ल जॾहिं बि असां कयूं था त असां उन गुस्ल जे इरादे सां जॾहिं वञूं त एहतियात कयूं। गुस्ल करण वक़्तु असां का बि जॻह आहे सो ख़ुश्क न छॾियूं। जेकॾहिं थोरी वार जे बराबरि का जॻह ख़ुश्क रहिजी वई त असांजो गुस्ल बि कोन थींदो ऐं असां वॾे में वॾा गुनाहगार थींदासीं। इन जे करे असांखे एहतियात करणु घुरिजे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू गुस्ल जनाबत यानी फ़र्ज़ गुस्ल करण वक़्तु हिकु वार जे बराबरि बि का जॻह ख़ुश्क छॾे ॾींदो त उनखे बाहि सां अज़ाब कयो वेंदो। यानी जेको माण्हू गुस्ल जनाबत यानी फ़र्ज़ गुस्ल करण वक़्तु एहतियात नथो करे ऐं का जॻह ख़ुश्क छॾे ॾिए थो त गुनाहगार थिए थो। हज़रत सैयदना अबान रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइनि था त असांजो हिकिड़ो पाड़ेसरी वफ़ात करे वियो। असां उन जे जनाज़े में शरीक थियासीं। जॾहिं उन जी क़बर खोटी वई त उन क़बर में हिकु ॿिले जे मिसल हिकिड़ो जानवर मौजूदु हो। पाण फरमाइनि था असां उन जानवर खे भॼाइण जी हटाइण जी वॾी कोशिशि कई, लेकिन उहो जानवर जेको ॿिलो हो क़बर मां निकितो ई कोन। वरी असां उन क़बर खे छॾे ॿी क़बर खे खोटियो, ॿी क़बर बनाई त उन क़बर में बि उहो साॻियो ई ॿिलो उहो जानवर मौजूदु हो। पाण फरमाइनि था असां उन ॿिले खे उन जानवर खे भॼाइण जी हटाइण जी काफ़ी कोशिशि कई, लेकिन उहो पंहिंजी जॻह तां ज़रे बराबरि बि न हटियो। पोइ माण्हुनि छा कयो, उन क़बर खे बि छॾे वरी टी क़बर खे खोटण जो इरादो कयो। जॾहिं टी क़बर खोटी त उन में बि उहो ई जानवर मौजूदु हो। आख़िरकार माण्हुनि मशवरो करे त हाणे छा कयूं, जॾहिं हर क़बर मां इहो जानवर निकिरे पियो त आख़िरकार बेज़ार थी करे माण्हुनि मशवरो कयो पाण में। पोइ टी जेका क़बर हुई उनखे उन क़बर में दफ़न करे निकिता त उन मां हिकु ख़ौफ़नाक आवाज़ ॿुधण में आयो। सभु माण्हू पाण फरमाइनि था असां सभु आयासीं उन शख़्स जी बेवा वटि, उन जी घरवारी वटि। असां उन खां पुछा कई त ॿुधाए तुंहिंजो घरवारो छा कंदो हो, उन जो कहिड़ो अमल हो? त उन जी घरवारी ॿुधायो त गुस्ल जनाबत कोन कंदो हो, यानी फ़र्ज़ गुस्ल लाहींदो कोन हो। उन जो गुनाह आहे जो उनखे क़बर में अल्लाह पाक अहिड़ो जानवर उन ते मुसलत करे छॾियो आहे। त असांखे घुरिजे असां गुस्ल जनाबत करण वक़्तु एहतियात कयूं ऐं गुस्ल असां ते जॾहिं फ़र्ज़ थी वञे त असां फ़ौरन गुस्ल कयूं ऐं फ़ौरन उन गुस्ल खां असां जेको सो उनखे सुस्ती में न वक़्तु वञायूं, फ़ौरन गुस्ल करियूं ताजो असां गुनाहगार बि न थियूं ऐं असांजो वक़्तु गुस्ल जी हालत में बि न गुज़रे त बहितर आहे। छो जो इन सां मोहताजी ईंदी आहे, घर में बेबरकती थींदी आहे। जेको माण्हू घर में जुनूबी हूंदो आहे, गुस्ल जी हालत में हूंदो आहे त असांखे जॾहिं गुस्ल फ़र्ज़ थी वञे त असां फ़ौरन गुस्ल कयूं ऐं गुस्ल करण वक़्तु जेके एहतियात आहिनि उहे असां एहतियात ज़रूरु कयूं त का बि जॻह अहिड़ी असांजी ख़ुश्क न रहिजी वञे जंहिंजे करे असांजे गुस्ल में को फ़र्क़ु पवे या गुस्ल न थिए या असां गुनाहगार थियूं।